कराची जी सब खां वधीक मसरूफ़ दिल जी अस्पताल में हर रोज़ सवई ॿार दाख़िल थियनि था। किन ॿारनि खे साह खणण में तकलीफ़ हूंदी आहे, के ॿार रांदि रूंद जी उमिरि में बि कमज़ोरी जो शिकार हूंदा आहिनि ऐं के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी ॼमण खां ई दिल जी बीमारियुनि सां पैदा थींदा आहिनि। पर हुननि ई राहदारियुनि में हर रोज़ उम्मीद जूं नयूं कहाणियूं पिणु जनम वठंदियूं आहिनि। पाकिस्तान में हर साल हज़ारे ॿार पैदाइशी दिल जी बीमारियुनि सां पैदा थियनि था। घणनि वालदेन लाइ बीमारी जी सुञाणप जो मरहलो कंहिं सदमे खां घटि नाहे हूंदो। अहिड़े ई हिकु ख़ानदान लाइ बि इहा ख़बर नाक़ाबिल यकीन हुई। संदन ॿार जी दिलि में सोराख़ हो। ख़ानदान जे साम्हूं रुगो बीमारी जो चैलेंज न हो, इलाज जो ख़र्च पिणु हिकु वॾी रुकावट हो। ख़ानगी शोबे में अहिड़े ऑपरेशन ते लखें रुपया ख़र्च अची सघनि था, पर पोइ खेनि NICVD बाबति ॼाण मिली। सर, मुझो नालो जानब है। खिपरे का आया आहियूं, ज़िलो सांगड़, तालुको खिपरो आहे, ज़िलो सांगड़ आहे। सर, ही पैदाइश का पोइ असांखे 4 खां 5 महीने में इनकी ख़बर डॉक्टरनि ॿुधाई त इनखे दिलि जो मसइलो आहे। पोइ इनजो असां एको करायो अथऊं, एके में इनखे सोराख़ ॿुधायो। असां ईअं ई सोचियो अथऊं त अलाह मालिक अलाह ते रखी प्यार थी वेंदो, जो वेठा हुआसीं माट कयो। असांखे NICVD जी एतिरी ख़बर न हुई, इनजे करे असां रहिजी वियासीं, काफ़ी टाइम रहिजी वियासीं। असांखे इहो सम्झ में पहिरीं न आयो, पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते जीअं इनजी तबियत ख़राबु थींदी वई, असां अॻिते शहरनि ॾे वधंदा वियासीं। आख़िरकार टंडो मोहम्मद ख़ान ताईं असांखे ख़बर पहुती त कराची वठी वञो। असांखे प्राइवेटनि त इहो ई ॿुधायो त हिन जो ऑपरेशन थींदो, टंडो मोहम्मद ख़ान तां वठी वञो, उते तव्हांखे सॼो तारीफ़ुनि जो ॿुधाए। टंडो मोहम्मद ख़ान खे वठी आयासीं, उते हिन जो चेकअप करे असांखे कराची रेफर कयो वियो। उते असांखे डॉक्टरनि ॿुधायो त तव्हां एम्बुलेंस कराए डायरेक्ट कराची वञो, जल्द में जल्द हिन जो ऑपरेशन करायो। पोइ असां एम्बुलेंस जे ज़रिए हिते पहुची वियासीं ऐं हिते पहुचण खां पोइ असांजो इलाजु फ़ौरन थी वियो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असां जीअं आयासीं शेख अब्दुल सत्तार डॉक्टर सां मिलियासीं। शेख अब्दुल सत्तार असांखे फ़ौरन दाख़िलाई जो ॿुधाए वरितो, असां करे वरितो दाख़िलाई। ऑपरेशन त शुक्र अल्हम्दुलिल्लाह थियण खे हींअर 32-33 ॾींहं थी विया आहिनि, पर मसइलो इनखे थोरो फिफड़नि जो थी वियो आहे, उनजे करे असां रहिजी विया आहियूं। बाक़ी दिलि जो मसइले में डॉक्टर असांखे ॿुधाइनि था त ओके आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असां पहिरियां ई महसूसु कंदा हुआसीं त हिनखे दिलि में धड़कण हुई ऐं हिनजे चप बि कारा थी वेंदा, नंहं कारा थी वेंदा हलिया हुया ऐं जज़्बात या कावड़ ईंदी, सॼो कारो नीरो थी वेंदो हुयो। अल्हम्दुलिल्लाह हींअर बहितर लॻे थो, सॼे ॻाल्हि में हर शइ में असांखे ओके बहितर लॻे थी। सर, मुंहिंजो ॿियो बि नंढड़ो हिन खां वॾो हुयो, उहो NICVD में ॾेखारियो अथऊं, उनखे बि दिलि जो मसइलो हुयो, पर उहो दिलि जो मसइलो एतिरो ई ॿुधायऊं त हिनखे दिलि सॼे तरफ़ आहे ऐं को बि इन खां वधीक ॿियो मसइलो न आहे। बहितर आहे, छुटी करे छॾियऊं, ॻोठ वियासीं। हुन सां ॿियो कुझु बि मसइलो कोन्हे को, सिर्फ़ु हिकु ॻाल्हि करे ॿुधण में हुनखे ज़हन में नथी विहे ऐं दुबारे ॻाल्हि पुछंदो आहे, तंहिंखां पोइ ॻाल्हि ज़हन में वेंदी आहे। जी, इसको पैदाइशी थी कि दिल में इसके VSD का सुराग था, तो हमें पता लगा कि NICVD के अंदर ये बड़ा अच्छा काम हो रहा है इसका। तो हम लोग ने यहाँ पे लाया, इसका एंजियोग्राफी वगैरह करवाई है, टेस्टिस वगैरह करवाए, डॉक्टरों ने बड़ा सपोर्ट किया हम लोगों को यहाँ पे और इसका ऑपरेट हो गया माशाल्लाह से, बिल्कुल ठीक है। असल में इसको 4 महीने का जब ये था तो इसका सीना वगैरह ख़राब होता था, सांस में दिक्कत आती थी इसको, तो अक्सर ये नमूनिया इसको रहता था और डबल नमूनिया भी हो जाता था। तो फिर मैंने मालूमात करवाई तो पता चला कि इसके दिल में सुराग है। जब प्राइवेट दिखाया था तो डॉक्टर ने बोला कि भाई हमें लग रहा है कि इसके दिल में कुछ मसला है। तो मैं यहाँ पे आया, यहाँ पे फिर हमने इको करवाया इसका NICD के अंदर। तो इन लोगों ने इको वगैरह किया तो उस टाइम पे पता चला कि इसके दिल में होल है, और इन लोगों ने बड़ा कोऑपरेट किया हम लोगों को, और हम लोग के साथ बड़ा ताउन किया इन लोगों ने। और सिंध गवर्नमेंट का भी बहुत शुक्रिया कि इस गवर्नमेंट हॉस्पिटल को बनाया, इसकी वजह से हमारे बच्चे आज सही सलामत हैं। ICU के अंदर, ICU है ना, ICU बहुत अच्छा है यहाँ का माशाल्लाह, और ICU के अंदर बच्चों का बहुत ख्याल रखा जाता है, बहुत माशाल्लाह से इनको मेंटेन किया जाता है। बच्चों को हर चीज़ के अंदर खिलाने पिलाने में, हर चीज़ में बच्चों का बहुत ख्याल रखा जाता है। पहले इसके अंदर एनर्जी नहीं थी बिल्कुल भी, अभी एनर्जी काफ़ी आ गई है इसके अंदर, और तबीयत भी काफ़ी बेहतर लगती है हमें देखने से, काफ़ी चेंजिंग आ गई इसके अंदर, वेट भी ग्रोथ कर गया इसका। बस अब तो अच्छा लग रहा है कि इसका ऑपरेट हो गया है, तो ठीक हो गया। डॉक्टर भी कह रहे हैं अब बहुत बेहतर हो गया आपका बच्चा, अब नॉर्मल ज़िंदगी गुजारेगा दूसरे बच्चों की तरह। अब तो बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छी फीलिंग्स हो गई अब तो। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मोहम्मद साबिर है और मेरे बेटे का नाम मोहम्मद काशिफ है। ये जब पैदा हुआ ना, जब 1.5 साल का हुआ
तो इसकी तबीयत ख़राब हुई। तो हमने डॉक्टर को दिखाया, उन्होंने दवाई वगैरह दी। उन्होंने जब इसके होंठ देखे, नाखून देखे, तो उन्होंने बोला कि ये आप जो है ना जिना कार्डियो में चले जाएं, तो वहाँ दिखा दें, वहाँ अच्छे डॉक्टर हैं, वहाँ आपका बेटा सेट हो जाएगा। तो हम यहाँ पे आए, फिर हमने दिखाया इसको, इसकी फ़ाइल वगैरह बनी और डेट वगैरह मिली। और जब सारा काम रेडी हो गया था तो बच्चा छोटा था, कमज़ोर था, तो मैं परेशान हो गया। मैंने कहा अब इसका ऑपरेशन होगा, तो अभी बच्चा छोटा है, तो मुझे मुनासिब नहीं लगा और फिर मैं पंजाब चला गया। फिर 6 साढ़े 6 साल के बाद फिर दोबारा आया हूँ। बच्चा बड़ा हुआ, भागता था तो इसको सांस चढ़ता था। फिर दोबारा मैंने इसको यहाँ दिखाया, मैं और वहाँ पे कहीं मुतमईन नहीं था, यहाँ पे मुतमईन था। फिर मैं इसीलिए दोबारा आया हूँ। फिर दोबारा ऑपरेशन अभी हो गया, सही सलामत, अल्लाह पाक का शुक्र है, बच्चा ठीक है माशाल्लाह। तो डॉक्टर भी माशाल्लाह बहुत अच्छे हैं यहाँ पे, बड़ी सहूलत है और अच्छा काम हो गया हमारा माशाल्लाह से। NICVD जे ॿारनि वारे वार्ड में सॼे मुल्क मां ईंदड़ ॿारनि जो इलाज थिए थो। हिते रुगो कराची न पर सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां बि ख़ानदान उमेद खणी पहुचनि था। माहिरनि मूजिबि पैदाइशी दिलि जूं केतिरियूं ई बीमारियूं वक़्त सर तशख़ीस ऐं इलाज सां मुकमल तौर ते ठीक थी सघनि थियूं, पर उन्हनि लाइ ज़रूरी आहे त ॿार वक़्त ते तिबी सहूलियतुनि ताईं पहुची सघनि। मुंहिंजो नालो डॉक्टर अब्सता शेख आहे। मां पीडियाट्रिक कार्डियोलॉजी जो हेड आहियां NICVD कराचीअ में। हिते असां वटि पाकिस्तान में 1 खां 1.25 लख ॿार हर साल दिलि जी बीमारियुनि सां गॾु ईंदा आहिनि। उन्हनि मां कुझु बीमारियूं पैदाइशी हूंदियूं आहिनि, कुझु बाद में थींदियूं आहिनि, ऐं उन्हनि ॿारनि जो इलाजु तमामु ज़रूरी आहे वक़्त सां गॾु। जेकॾहिं वक़्त सां गॾु ख़बर न पवंदी ऐं इलाजु न थींदो त ॿार ख़राबु थी वेंदा आहिनि या उनजी डेथ थी सघंदी आहे। जॾहिं माउ पीउ खे ख़बर पवंदी आहे दिलि जो मर्ज़ु आहे, उन दौरान इलाही मसइलो इहो आहे त देरि सां ख़बर पवंदी आहे। पेरीफेरीअ में असांजी इंटीरियर सिंध में एॾो पहिरियों इलाज जूं सहूलियतूं या जेके डायग्नोस्टिक सर्विसिस चइबो आहे इकोकार्डियोग्राफी न हुई, पर जॾहिं खां NICVD ऐं SICVD सिंध गवर्नमेंट नेटवर्क विछायो आहे, तॾहिं खां मिठी खां वठी वेंदे खैरपुर ताईं दिलि जूं अस्पतालूं ठही वियूं आहिनि। उते ॿारनि जूं पैदाइशी दिलि जूं बीमारियूं ऐं उन जूं रिपोर्ट जंहिंखे तशख़ीस चइजे उन जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। पर जॾहिं उनखे माउ पीउ खे ख़बर पवंदो आहे तेसिताईं इलाही ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके लेट थी चुका हूंदा आहिनि, देरि थी चुकी हूंदी आहे ऐं ख़राबु कंडीशन में पहुचंदा आहिनि। उन्हनि जो वॾो मसइलो इहो हूंदो आहे त हाणे जॾहिं ख़राबु कंडीशन में आहिनि त ॿार जी कंडीशन इलाही ख़राबु आहे। उन्हनि खे वरी इंटीरियर मां वठी अचणु कराचीअ ताईं हिकु ख़र्च वारी ॻाल्हि हूंदी आहे। माउ पीउ घणे क़दुरु जेके ग़रीब आहिनि, डेली कमु कंदड़ आहिनि, डेली कमाईंदड़ आहिनि, उन्हनि लाइ ॾाढो मुश्किल हूंदो आहे त कराचीअ ताईं पहुचूं। इन करे आहिस्ते आहिस्ते सिंध गवर्नमेंट जेके बि सेंटर उन जा आहिनि, चाहे सखर में, लाकाणो, खैरपुर, हैदराबाद, टनू खान, उते दिलि जी सहूलियतुनि सां गॾु ॿारनि जूं बीमारियूं, उन जो डायग्नोसिस सर्विसिस या ऑपरेशन जूं सहूलियतूं मुफ़्त में शुरू कयूं वयूं आहिनि। ऐं इहे ॿार पहिरियों छा हूंदा हुआ, इतां निकिरी करे इंडिया वेंदा हुआ ऐं उन्हनि जो इलाजु अधु थी सघंदो हुयो, अधु न थी सघंदो हुयो, अधु मरी वेंदा हुआ। पर हाणे ॿिए मुल्क वञण जी ज़रूरत न आहे। उहे सभु बीमारियुनि जो, पैदाइशी दिलि जी बीमारियुनि जो इलाजु सिंध में सिंध गवर्नमेंट जी सहूलियत सां गॾु, NICVD सहूलियत सां गॾु मुफ़्त में शुरू कयो वियो आहे। जॾहिं माउ पीउ ॾिसनि त ॿार खे बार बार सीनो ख़राबु थो थिए, साह तेज़ थो हले, खीरु पीअंदे ॿारु थकिजी थो पवे, नीरो थो पइजी वञे, ॿुॾिजी थो वञे या बेहोश थो थी वञे, या उन जा हथ पेर चप नीरा था रहनि, त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे ॿुधाइनि। उनजो ॿियो कुझु न हुजे, इकोकार्डियोग्राफी थी वञे, उन सां ख़बर पइजी वेंदी। टाइम सां जीअं ख़बर पवंदी त टाइम सां इलाजु थींदो ऐं ॿारु माशाल्लाह मुकमल इलाज खां पोइ मुकमल सिहतयाब हूंदो आहे। ऐं पाकिस्तान में उन जूं सहूलियतूं मुफ़्त में आहिनि NICVD में सिंध गवर्नमेंट सां। वरी ग़लतफ़हमी इहा आहे त असां वटि जॾहिं जेके एजुकेटेड फैमिली न आहिनि, उनखे इहो हूंदो आहे, डॉक्टर बि चवंदो आहे या जेको ॿिया आहिनि लोकल GPs, त दिलि जी बीमारीअ जो सुराख आहे, दिलि जो सुराख इहो पंहिंजो पाण बंदि थी वेंदो। ही रुगो हिकु ॿार जी कहाणी न आहे, अहिड़ियूं बेशुमार कहाणियूं रोज़ानो हिन वार्ड में लिखियूं वञनि थियूं। उहे उन्हनि वालदेन जूं कहाणियूं आहिनि जेकी मायूसी सां हिते अचनि था ऐं उमेद सां वापसि वञनि था। NICVD मूजिबि हर साल हज़ारें ॿारनि जो मुआइनो कयो वेंदो आहे ऐं सवई पेचीदा ऑपरेशन कया वेंदा आहिनि। अहिड़नि ॿारनि लाइ जिन जा ख़ानदान शायदि इलाज जो ख़र्च
बर्दाश्त न करे सघनि। रोज़ाना जो मरीज़ आते हैं दो तरह के आते हैं, एक एमरजेंसी में आते हैं, वो तकरीबन 900 से 1000 आते हैं, और ओपीडी में आते हैं। जब से हमारी नई ओपीडी बनी है तो वो रश ज़रा बढ़ गया है, तकरीबन 1800 से 2000 आ रहे हैं। ये ओवरऑल पूरे सिंध से आते हैं, मगर मेजॉरिटी कराची शहर की है, मगर चूँकि हमारी जो फैसिलिटी है उसमें एडवांस काम हो रहा है जो कि दूसरी जगहों पे नहीं होता, तो इसलिए आम तौर पे पूरे सिंध से भी आ रहे हैं और सिंध से बाहर के भी आ रहे हैं कुछ पेशेंट। हमारे ऑपरेशन तकरीबन बच्चों के और बड़ों के मिला के तकरीबन 15 से 18 हो जाते हैं। अस्पताल पे तो बहुत ज़्यादा दबाव है, और मामला ये है कि हमारी ट्रेनिंग, मेरी अपनी और हमारे जो लोग हैं उन सब की ट्रेनिंग जो है ना दबाव में काम करने पे ही है, क्योंकि कभी भी NICVD में रश कम नहीं हुआ, तो उसको देखते हुए हम उसके हिसाब से ही काम कर रहे होते हैं। डेफिनेटली इस वक्त कराची शहर को इस तरह के 5 इदारों की ज़रूरत है, मगर चूँकि सर्विस की फैसिलिटी है नहीं तो इसलिए एक्स्ट्राऑर्डिनरी लोड है। हिन वार्ड में ईंदड़ हर ॿार जी कहाणी मुख़्तलिफ़ हूंदी आहे, पर हिकु ॻाल्हि सभिनीनि में मुश्तरका हूंदी आहे, उहा उम्मीद त हिकु कामयाब इलाज ज़िंदगी जो रुख बदिलाए सघे थो। ऐं NICVD जे हिन ॿारनि वारे वार्ड में उहा ई उम्मीद हर रोज़ सभई ख़ानदाननि खे नई ज़िंदगी जो यकीन ॾियारींदी आहे। कैमरामैन DD समेजो सां गॾु फ़हमीदा रियाज़, WTN न्यूज़, कराची।